जहानपुर जो आई कलाम हुनजे फर्ज़त जो जो को इन वक्त गादी नशीना हजूरन साईं दरगाह जहानपुर खां फरमाशा सैयद अब्दुल जब्बार शाह जी आई उनजे भा डॉक्टर फकीर मोहम्मद साईं जी आई उन्हें दरगाह जो सैयद साईं अशरफ शाह जी आई खोटकी खां फरमाशा मुझो दोस्त सफीउल्लाह कोलाची जी मोहम्मद यूनुस आबासी जेका दरगाह जहानपुरा हिकिड़ो ई खानदान आहे जेको शाहपुर जहान आहे तो सम्झे जे साईं जो मूं सवेर नारो हयो त जी मुर्शिद महदी सवेर कलाम वो जानण चन जो वो तालिबा मुर्शिद महदी जो तॾहिं मूं नारो हयो हाणे आशिक़ ॾिसी चए थो त मोहब्बत जे मार मरीज़ के ॾिसजां मोहब्बत जे मार मरीज़ के ॾिसजां उठल इश्क वारनि शहीदनि खे ॾिसजां मोहब्बत जे मार मरीज़ के ॾिसजां मोहब्बत जे मार मरीज़ के ॾिसजां इश्क वारन शहीदन के ॾिसजां मोहब्बत जे मारल मरीज़न के ॾिसजां मोहब्बत जे मारल जो उन्हनि खे दीदार पंहिंजो जनी सां कयो अथई इक़रार पंहिंजो पसाज जो उन्हनि खे निगाहुनि जे घायल ग़रीबनि खे
उल्फत तुझी में उल्फत तुझी में सदाई सिकायल बेकस थिया हमेशा दर्शन दर्शन तन कुर्बान करीबन के जिसका मोहब्बत जे मार मरीज़ों के जिस जाऊं मोहब्बत जे मार मरीज़ों के जिस जा उठल इश्क वारन शहीदन के जिस जा मोहब्बत जे मार मरीज़ों के जिस जा मोहब्बत जे मार मरण का अगे जेके मरीना दिलो जिक्र तन जो जोराने दुनिया मरण का अगे जेके मरण का अगे जेके मरीना जलो जिक्र तल जो होराने अञा तई उन्हनि जे उम्मीदन खे ॾिसजा मोहब्बत जे मारियल मरीज़न खे ॾिसजा मोहब्बत जे मारियल मरीज़न के ॾिसजा उठल इश्क वारन शहीदन के मोहब्बत जे मार मरीज़न के ॾिसजा मोहब्बत जे मार हज़ूरन खे मारे तुझी जुदाई कर याद पंहिंजी भाॼे अचल हिन फेराकी फ़क़ीरन खे ॾिसजा मोहब्बत जे मारियल मरीज़न खे ॾिसजा मोहब्बत जे मारियल मरीज़न खे ॾिसजा उठल इश्क वारन शहीदन के ॾिसजा मोहब्बत जे